नाज़रीन, जैकोबाद वासी नारी सीमा हैदर जे भारत वञण वारो मामलो नओं रुख इख्तियार करे वियो आहे। सीमा हैदर ऐं संदसि ॿारनि खे नेपाल मां अगवा करे भारत खणी वञण जो इंकशाफ थियो आहे। नारी जे अॻूणे मुड़ुस गुलाम हैदर जे वकील पाकिस्तान जे सदर ऐं नेपाल जे सदर खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में इंकशाफ कयो वियो आहे त नेपाल मां सीमा ऐं संदसि 4 ॿारनि खे अगवा कयो वियो। मुसलमान ॿारनि खे तशद्दुद करे संदन मज़हब तब्दील कयो पियो वञे। नेपाल जी हुकूमत खे हुकुम ॾिनो वञे त जवाबदार सचन जे कब्ज़े मां ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जैकोबाद वासी नारी सीमा हैदर जी भारत वञण वारो मामलो नओं रुख इख्तियार करे वियो आहे। सीमा हैदर ऐं संदसि ॿारनि खे नेपाल मां अगवा करे भारत खणी वञण जो इंकशाफ थियो आहे। नारी जे अॻूणे मुड़ुस गुलाम हैदर जे वकील पाकिस्तान जे सदर ऐं नेपाल जे सदर खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में इंकशाफ कयो वियो आहे त नेपाल मां सीमा ऐं संदसि 4 ॿारनि खे अगवा कयो वियो आहे। मुसलमान ॿारनि खे तशद्दुद करे संदन मज़हब तब्दील कयो पियो वञे। नेपाल जी हुकूमत खे हुकुम ॾिनो वञे त जवाबदार सचन जे कब्ज़े मां ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। जैकोबाद वासी नारी सीमा हैदर जे भारत वञण जो मामलो नओं रुख इख्तियार करे वियो आहे। सीमा हैदर ऐं संदसि ॿारनि खे नेपाल मां अगवा करे भारत खणी वञण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो त सीमा हैदर जे भारत वञण वारो मामलो नओं रुख इख्तियार करे वियो आहे। छा अपडेट आहे हिन वटि? जैकोबाद वासी छोकरी सीमा हैदर जे 4 ॿारनि समेत भारत वञण वारे मामले में नओं रुख इख्तियार थी वियो आहे। इंकशाफ थियो आहे त सीमा हैदर ऐं ॿारड़ा पाण भारत न विया हुआ ऐं उन्हनि खे नेपाल मां अगवा करे भारत खंबे खणी विया आहिनि। ॿारनि जे पीउ गुलाम हैदर जे भारतीय वकील ख़त लिखी इंकशाफ कयो आहे त 4 ॿार पंहिंजी माउ सां गॾु 10 मई 2023 ते नेपाल जे विज़िट वीज़े ते दौरो कयो हुयो। ॿारनि जे वकील जे हक़ीक़ी पीउ जेको आहे त गुलाम हैदर भारतीय वकील मोमिन मलिक पाकिस्तान जे सदर ऐं नेपाल जे सदर खे ख़त लिखियो आहे। वकील मोमिन मलिक जेको भारतीय वकील आहे गुलाम हैदर जो, उन तरफ़ां सदर पाकिस्तान खे लिखियल ख़त में इंकशाफ कयो आहे त नेपाल जे काठमांडू एयरपोर्ट तां 4 ॿारनि खे अगवा करे गैर कानूनी तौर भारत मुंतकिल कयो वियो हुयो। ख़त में इहो बि चयो वियो आहे त जवाबदार सचन मुबीना रावपुरा ज़िले गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश में 4 ॿारड़ा जेके आहिनि त उहे कैद करे रखिया आहिनि। वकील ख़त में इहो बि इंकशाफ कयो आहे त मुसलमान ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे ऐं उते जेको आहे त मुसलमाननि जा मज़हब जेके आहिनि त उहे ज़बरदस्ती तब्दील कया पिया वञनि। ॿारनि खे हिंदुस्तान ॾांहुं मुंतकिल करण लाइ इंसानी स्मगलिंग जो हिकु वॾो केस जेको आहे त ही ज़ाहिर थियो आहे, जेको नेपाल जी सरज़मीन ते थियो पियो। ऐं ख़त में इहो बि इंकशाफ थियो आहे त नेपाल जो कानून तोड़ियो वियो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे त नेपाल जी ट्रांजिंग एक्ट जी बि भंजकड़ी कई वई आहे। वकील मोमिन मलिक जेको भारतीय वकील आहे गुलाम हैदर जो इंकशाफ कयो आहे त नेपाल जे एंटी ह्यूमन स्मगलिंग में पुण काठमांडू ऐं घरू मामलनि वारी वज़ारत खे हिकु शिकायत बि कई हुई, पर उनजो को बि अञा ताईं तदारुक न थियो आहे। ख़त में इहो बि चयो वियो आहे त उन ख़त में गुज़ारिश कई वई आहे त नेपाल हुकूमत खे हुकुम ॾिनो वञे त जवाबदार सचिन जे गैर कानूनी कब्ज़े मां 4 ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। नेपाल कानून तहत जवाबदार सचिन खे जेल मोकिलियो वञे। नेपाल हुकूमत जवाबदार सचिन ऐं मुबीना ख़िलाफ़ भारत में जेको गैर कानूनी दाख़िला जो केस पुण आहे उहो बि दाख़िल कयो वञे। गिरफ़्तार सचिन ऐं ॿिया जेके जवाबदार आहिनि त उहे ज़मानत ते आज़ाद आहिनि। ख़त में इहो बि चयो वियो आहे त जवाबदार सचिन मुबीना मासूम निगरन फरवा बतूल ऐं ॿार फरहान खे
जबरदस्ती घर में कैद करे बंद करे रखियो आहे ऐं ख़त में इहो बि चयो वियो आहे त ॿारनि खे गैर कानूनी ऐं जबरी हिरासत में रखण ॿियो आहे संदन ख़िलाफ़ जेको आहे त कार्रवाई कई वञे। भारतीय वकील मोमिन मलिक ख़ात जी कापी जेकी आहे त एंटी स्मगलिंग काठमांडू नेपाल जे सफारत खाने सदर पाकिस्तान नेपाल जे सदर नेपाल में जेको इस्लामाबाद में सफारत खानो आहे उनखे बि ख़त लिखियो आहे जॾहिं त नेपाल जे IG पुलिस ऐं ॿियनि जेके आहिनि त वास्तेदार इदारनि खे बि ख़त जी कापी उमाणी वई आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेकंबाद वासी जेकी नारी हुई उहा उन खे भारत में कैद करण जो इंकशाफ थियो हुयो ऐं उनखे भारत वञण जो बि इंकशाफ थियो हुयो। उनखां पोइ संदन मुड़ुस जेको गुलाम हैदर आहे गुलिस्तान जौहर कराची वारे इलाइक़े में रहंदो हो उन पारां अहिड़ी शिकायत कई वई जंहिंखां पोइ इहे ॻाल्हियूं मंज़र आम ते आयूं। जी सिकंदर भुट्टो अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।